नाज़रीन ठरी मिरवा का रुख कंदासीं दादू जो जिते म्यूनसिपल में कच्चा मुलाजिम 3 महीननि का पगारुनि का महरूम आहिनि जंहिं सबबि हुन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं हुननि मथां मुबैना तशद्दुद करण जी कोशिश कई वई आहे। असां सां लाइन ते मौजूद आहे दादू मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सजाद लाखो। सजाद, असांखे इहो ॿुधायो त हिकु तरफ़ पगारूं न पियूं मिलनि, ॿिए पासे जेको तशद्दुद करण जी जेका कोशिश कई वई आहे, इहो छा पस मंज़र आहे ऐं हिन वक़्त ताईं छा मामिलो हल थी सघियो आहे? जी बिल्कुल बरकत, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त गुज़िरियल 3 महीननि खां वठी डेली वेजिस ते जेके मुलाज़िम भर्ती कया विया उन्हनि जूं पगारूं मुसलसल जेको आहे नथियूं ॾिनियूं वञनि। उन खां पोइ हिननि जी भागाकशी वारी जेका आहे ज़िंदगी गुज़ारण में मजबूर आहिनि। जंहिंखां पोइ अॼु ही मजबूरी तौर ते जेको आहे हिननि एहतजाजी मुज़ाहिरो करे जेको आहे पंहिंजूं गाॾियूं बंदि कयूं ऐं उन खां पोइ हिननि जेको आहे रोड ब्लॉक करे छॾियो। उन खां पोइ हिननि जो ज़िम्मेवार ऑफिसर हुयो जेको हुते पहुची करे उतां जे ड्राइवर ते तशद्दुद जेको आहे शुरू करे छॾियो। उन खां पोइ हिननि जो इहो चवणु आहे त असां मुसलसल जेको आहे गंदगी ऐं ढेरनि खे जेको आहे सफ़ाई था कयूं दादू शहर में, पर असांजो को बि जेको आहे दाद फ़रियाद नथो कयो वञे। उतां जो जेको CMO ऐं जेको आहे अकाउंटेंट ऑफिसर आहे उहो को बि जेको आहे बिल में सही करण लाइ तयारु न आहे, बल्कि चेयरमैन आहे हिते दादू जो गुलाम मुस्तफा भेड़ो ई उन असांजा जेके पगारूं करण जी कोशिश कई आहे। जी वरी मेहरबानी सजाद लाखो, असांखे तफ़सीलन आगाह करण खां। ही पस मंज़र हो दादू शहर जो जिते म्यूनसिपल जा कच्चा मुलाजिम 3 महीननि खां पगारुनि खां महरूम आहिनि जंहिं सबबि हू एहतजाज करण ते मजबूर आहिनि। ही हुयो अॼु जो ख़बरचार प्रोग्राम ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं ख़बरूं तव्हां ताईं पहुचायूंसीं ऐं ईंदड़ इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मुश्किलातूं आहिनि आवाम सां उन्हनि खे उजागर करण जे हवाले सां सिलसिलो जारी रहंदो। ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे।